हाईवेज़ ऐं क़ौमी शाहराहुनि ते फुरवारदातुनि ते ज़ाब्तो आणे अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। अमन अमान जी सूरतहाल खे 100% यकीनी बणायो वेंदो। सिंध जे घरू खाते जे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जूमीरपुर माथोलो में अमन अमान जी सूरतहाल ते इजलास में ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ॾोहारियुनि खे मंतिक़ी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। IG सिंध ग़ुलाम नबी मेमून चयो आहे त हू 15 ॾींहंनि खां पोइ ॿीहर घोटकी जो दौरो करे अमन अमान जो जाइज़ो वठंदो। ॾुहनि जो ख़ात्मो करण लाइ पुलिस बहितर कमु करे रही आहे। स्नैप चेकिंग, पेट्रोलिंग ऐं पिकिंग दौरान गॾियल राब्ते खे यकीनी बणायो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी परॾेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान अल सऊद जी मुलाक़ात। पाकिस्तान में सऊदी सीड़पकारी समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। सऊदी परॾेही वज़ीर SIFC जे एपेक्स कमेटी सां बि मुलाक़ात कंदो। सीड़पकारी जे रिथाउनि खे क़तई शकिल ॾियण जो इम्कान। फैज़ाबाद धरणो इंक्वायरी कमीशन अॻूणे DG ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खे क्लीन चिट ॾेई छॾी। इंक्वायरी कमीशन तहरीक लबैक जे फैज़ाबाद धरणे सां जुड़ियल मुख़्तलिफ़ रुख़नि जो जाइज़ो वठी सिफ़ारिशूं पेश कयूं। कमीशन मूजिबि फैज़ हमीद खे सिक्योरिटी एस्टैब्लिशमेंट पारां ठाह कराइण जो अख़्तियार ॾिनो वियो। पंजाब हुकूमत DLP मार्च खे लाहौर में रोकण बदिरां इस्लामाबाद वञण जी इजाज़त ॾिनी। वफ़ाक़ी सरकार मुज़ाहिरनि जी क़यादत ताईं पहुच लाइ ISI जूं ख़िदमतूं हासिल कयूं। बुशरा बीबी खे बनी गाला मां अडियाला जेल मुंतकिल करण जी दरख़्वास्त पैरवी न थियण ते ख़ारिज। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां बुशरा बीबी जे वकीलनि जी पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। तोशाखाना केस में सज़ा मिलियल तहरीक इंसाफ़ जे बानी जी घरवारी बुशरा बीबी खे बनी गाला मुंतकिल कयो वियो हो। 6 फरवरी ते बुशरा बीबी सब जेल करार ॾिनल बनी गाला मां वापसि अडियाला जेल मुंतकिली लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। शहदाद कोट भरिसां काराइल इल्ज़ाम हेठि बिठो क़त्ल। कुबो सईद खान थाणे जी हद ॻोठ अली हसन बिरोही में जवाबदारनि पिस्टल जा फायर करे नौजवान सनाउल्ला संदीलो खे क़त्ल करे छॾियो। जवाबदारनि गोलियूं हणी नारी हुमा बिरोही खे क़त्ल करण बाद फरार थी विया। वाक़े जो हद जे थाणे ते इतला ॾिनो वियो। ॾखण भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। गुलाम शाह थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में 32 वरनि जो फर्ज़ंद अली बिरोही मारिजी वियो। पुलिस मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ खणाए तालकी अस्पताल गड़ी यासीन मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो बिरोही बिरादरी जी मंझुरनि में हलंदड़ संगावती तकरार तां पेश आयो आहे। सरहाड़ी भरिसां ॻोठ हाजी हाशिम जूणो साम्हूं सरहाड़ी शाख मां अणॼातल शख़्स जो लाश हथ। इतला ते पुलिस पहुची म्युनिसिपल अमले जी मदद सां लाश कढराए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिबि लाश पुराणो ऐं तशदुद थियल आहे। पोस्टमार्टम बाद वधीक ख़बर पइजी सघंदी। कंदकोट जे मिर्ज़ापुर पाड़े में बिजली जी तार जे मामले तां ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े दौरान पीरसन जे क़त्ल वारे वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थिया। मक़तूल मीर मोहम्मद शेख जे वारिसनि जो SSP ऑफिस आॾो लाश रखी धरणो। एहतिजाज कंदड़नि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालिबो। कोटड़ी जी टेलीग्राम कॉलोनी वारे इलाइक़े में गवर्नमेंट गर्ल्स
लोअर सेकेंडरी स्कूल जी छत जा चापड़ किरी पिया। 7हीं क्लास जूं 3 शागिर्दियाणियूं ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। हेड मास्टराणी मूजिबि स्कूल जी इमारत कमज़ोर थी वई आहे। केतिराई भेरा तालीम खाते जे DO खे लिखियो आहे, पर इमारत जी मुरम्मत नथी कराई वञे। टंडरे अलहियार में मंशियात फरोशी जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि पुलिस जा 3 एहलकार नौकरी मां बरतरफ़। अॻूणे PRO ऐं 2 DIB एहलकारनि मथां मंशियात क्रॉस कराइण जो इल्ज़ाम साबित थियण बाद खेनि बरतरफ़ कयो वियो। बरतरफ़ थींदड़नि में अकरम लुंड, DIB एहलकार मुनव्वर मस्तोई ऐं अनिल मेंघवाड़ शामिल। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, दर्द TV में भलीकार। मां आहियां सनाउल्लाह हाशमाणी। हेडलाइंस समारी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।